जेतोणीकि सभिनी खे ख़बर आहे त लूण जो घणो इस्तेमालु ब्लड प्रेशर ऐं दिलि जे मर्ज़नि समेत ॿिनि बीमारियुनि जो सबबु बणिजे थो, पर हाणे तयारु थियल खाधे में लूण मिलाइण जे असरनि बाबति बि तहक़ीक़ में नवां इंकिशाफ साम्हूं आया आहिनि। बरतानवी तहक़ीक़ मूजिबि तयारु खाधे में ॿीहर लूण मिलाइण या लूण जो वधीक इस्तेमालु कंदड़ माण्हुनि जी ज़िंदगी घटिजण जा इम्कान वधी वेंदा आहिनि। माहिरनि बरतानिया में 5 लख माण्हुनि ते 9 सालनि दौरान कयल तहक़ीक़ जा नतीजा गॾु कया। जेके माण्हू लूण घणो इस्तेमालु कंदा हुआ, उन्हनि में यूरिन सोडियम जी सतह घटिजी वञे थी, जंहिं बाद उहे मसइलनि जो शिकार थी सघनि था। माहिरनि 57 वरहनि जी उमिरि ताईं जे माण्हुनि जी ग़िज़ाई आदतुनि बाबति खाइन सवाल कया ऐं टेस्टूं कयूं। तहक़ीक़ मूजिबि जिन लूण जो वधीक इस्तेमालु कयो हो या तयारु खाधे में ॿीहर लूण विझी खाधो हो, उहे जल्दी लाॾाणो करे विया। माहिरनि मूजिबि लूण जो वधीक इस्तेमालु कंदड़ औरतुनि जी मजमूई ज़िंदगी 1.5 साल घटि, जॾहिं त मर्दनि जी ज़िंदगी 2.5 साल घटिजी वञे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk